الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اصبروا وصابروا ورابطوا واتقوا الله لعلكم تفلحون صدق الله مولانا العظيم. اللہ تبارک و تعالی سورہ آل عمران जे मुंड खां वठी ऐं आख़िर ताईं अल्लाह तबारक व तआला पंहिंजे वहदानियत जो तज़किरो फरमायो ऐं शिरक जी तरदीद फरमाई। हीअ आयत सॻोरी आख़िरी आयत आहे ऐं इहा ईअं सम्झो त सॼे सूरह आल इमरान जो लुब लुबाब आहे। हिन आयत सॻोरी में अल्लाह तबारक व तआला कुझु उसूल फरमाया आहिनि ऐं उन खां पोइ अल्लाह तबारक व तआला उन्हनि उसूलनि ते अमल पैरा जे करे अल्लाह साईं कामयाबीअ जो बि नतीजो बि ॿुधायो आहे, यानी कामयाबी। उहे कहिड़ा आहिनि? पहिरें नंबर ते अल्लाह साईं फरमाए थो ए ईमान वारो, यानी अल्लाह तबारक व तआला पहिरीं शुरूआत ईमान सां कई त इंसान जी जेका हिन दुनिया में फलाह ऐं कामयाबी आहे ऐं सआदत आहे उहा आहे ईमान सां वाबस्ता। जेकॾहिं ईमान आहे त उहो इंसान कामयाब आहे। यानी अल्लाह तबारक व तआला पहिरें नंबर ते ईमान जो तज़किरो फरमायो त ए ईमान वारो, यानी ईमान आण लाज़िम आहे, छो त इन खां सवाइ कुझु बि क़ाबिल क़बूल न आहे। ऐं 20 जॻहनि ते इन सूरत में अल्लाह तबारक व तआला शिरक जी तरदीद फरमाई ऐं इन सूरत में अल्लाह तबारक व तआला थोड़ी बि ईअं सम्झो त शिरक जी मवानियत फरमाई त थोड़ी शिरक जे करे इंसान मुशरिक बणिजी वेंदो आहे। यानी इंसान अल्लाह तबारक व तआला खे हाज़िर नाज़िर सम्झी करे सभु कुझु अल्लाह तबारक व तआला खे सम्झे, यानी हाजत रवा, मुश्किल कुशा, यानी अलीमुम बिदात सुदूर, इल्म वारो। ऐं जेकॾहिं इबादत करे त माली इबादत बि अल्लाह लाइ ऐं बदनी इबादत बि अल्लाह जे लाइ, यानी सभु जेके बि अमाल आहिनि इबादत सां वाबस्ता उहे अल्लाह तबारक व तआला लाइ ई करे। तंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला ईमान जे लफ़्ज़ सां इन आख़िरी आयत जो तज़किरो फरमायो आहे त थोड़ी लफ़्ज़ जे करे इंसान मुशरिक बणिजी वेंदो आहे। यानी जेकॾहिं नज़रो न्याज़ आहे, जेकी कुझु बि आहे, सभु कुझु अल्लाह तबारक व तआला जे लाइ ई करिणो आहे। जीअं अॻु में गुज़री चुको त रब इन्नी नज़रतु लक माफ़ी बतनी मुहर्ररा, हज़रत मरियम अलैहिस्सलाम हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जी वालदा जे लाइ उनजे वालदेन इहा बास बासी ही, उन्हनि बि इहा ई ॻाल्हि कई त रब इन्नी नज़र थी, यानी उहा उन्हनि जेका नज़र बासी उहा अल्लाह जे लाइ हुई। यानी जेकी कुझु बि आहे सभु कुझु अल्लाह तबारक व तआला जे लाइ करिणो आहे। तॾहिं इंसान जो इहो ईअं सम्झो त जेके बि अमाल आहिनि उहे तॾहिं कारगर थींदा जॾहिं ईमान हूंदो। उन खां पोइ अल्लाह तबारक व तआला फरमाए थो इस्बिरू, सबुर करियो। सबुर मिलत इब्राहिम में तमामु अहम वॾो उसूल आहे ऐं इन सूरत सॻोरीअ में बि अल्लाह तबारक व तआला सब्र जूं बाक़ाइदे ईअं सम्झो त किसा बयान फरमाया ऐं उन खां पोइ हज़रत नूह अलैहिस्सलाम, हज़रत आदम अलैहिस्सलाम, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम, हज़रत ईसा अलैहिस्सलाम, हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं आख़िर में ख़ातमुन नबीन हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मथां तकलीफ़ूं आयूं, तॾहिं बि इन्हनि सॻोरनि सबुर कयो ऐं सबुर जी तलक़ीन कई। तंहिंजे करे अल्लाह साईं फरमाए थो न व इन तस्बिरू, जेकॾहिं सबुर कंदव त कामयाबी ज़रूर लहंदव। यानी सबुर हिकिड़ी तमामु वॾी अहम शइ आहे। सबुर हर शइ में थींदो आहे। जीअं ॾिसो इंसान जो जेको नफ़्स आहे उहो हतल इम्कान नफ़्सानी ख़्वाहिशात जे घणो ताबे हूंदो आहे ऐं उहो ईअं सम्झो त नफ़्सानी नफ़्स जेको आहे उहो तरह तरह जा विसविसा ॾेई करे इंसान खे ग़लति रस्ते ते लाहींदो आहे त जीअं इंसान पंहिंजे नफ़्स जे मुआफ़िक़ जेको बि कमु करे ऐं नफ़्स चाहींदो आहे त मुंहिंजे मुताबिक़ कमु करे, यानी ग़लति या सही। तंहिंजे करे इंसान उन्हनि ग़लति रस्ते खे छॾे करे इन दीन वारे रस्ते ते हलंदो, इहो बि सबुर आहे। यानी सबुर इबादत में बि थींदो आहे, हर शइ में सबुर थी सघे थो। इंसान खे का कमी कोताही थी वई या इंसान जे मथां को मर्द अची वियो या जान हली वई या माल में खोटी थी, अल्लाह तबारक व तआला इन्हनि समूरनि शयुनि जे लाइ फरमायो आहे त इस्बिरू, सबुर कयो ऐं इन में ई तव्हांजी भलाई आहे ऐं तव्हांखे बहितरीन नतीजो मिलंदो। ऐं उन खां पोइ अल्लाह तबारक व तआला फरमाए थो वसवाबिरू, सबुर करियो ऐं जिहाद लाइ बीहक वारा थियो। साबिरू मुफ़ालतुनि जो सीगो आहे
यानी इन मां मुराद ही आहे, मुफ़स्सिरीन हज़रात ही बि लिखियो आहे त हिक ॿिए खे तलक़ीन बि कयो सब्र जी, ऐं सब्र जी बाक़ाइदगी सां पारत बि कयो। छो त केतिरनि ई आयतुनि सगोरनि में अल्लाह तबारक व तआला क़ुरान शरीफ़ में फरमायो आहे त वतवासौ बिस्सब्र वतवासौ बिल मरहमा, बाक़ाइदे अल्लाह सां तलक़ीन कई आहे त उन्हनि माण्हुनि सां थियो जेके बाक़ाइदे सब्र ऐं रहम जी तलक़ीन कंदा आहिनि। ऐं सूरह सब्र में सूरह असुर में बि आहे त वतवासौ बिल हक़ वतवासौ बिस सब्र, समूरा इंसान खसार में आहिनि, सिर्फ़ ईमान वारा ऐं अमल साले वारा ऐं हिक ॿिए खे सब्र ऐं हक़ जी पारत करण वारा ई बचियल आहिनि। तंहिंजे करे हिक ॿिए खे सब्र जी तलक़ीन कयो ऐं इहो तमामु बहितर आहे। ऐं उन खां पोइ अल्लाह साईं फरमाए थो वराबितु ऐं मुहकम रहो। राबित चइबो आहे जेको सरहद जे जेके दुश्मन जूं सरहदूं हूंदियूं आहिनि उन्हनि ते घोड़ो ॿधण वारो, याने राबित जेको आहे इन जी ईअं सम्झो त अहादीस में तमामु वॾियूं ईअं सम्झो त फज़ीलतूं आयूं आहिनि, वॾा इनामात आया आहिनि। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त जेको मुराबित आहे याने सरहदुनि ते पहिरो ॾींदड़ आहे, जेकॾहिं पहिरो हिकिड़ी राति जो ॾिए थो त अल्लाह तबारक व तआला जे प्यारे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेकी कुझु दुनिया में आहे उन खां तमामु बहितर कमु उन कयो आहे। यानी दुनिया में जेको बि कमु आहे उन खां तमामु बहितर हिन इहो कमु कयो आहे। ऐं ॿी रवायत में अचे थो त जेको हिकिड़े ॾींहुं पहिरो ॾिए थो सरहद जो त अल्लाह तबारक व तआला महीनो नफ़ली इबादत जो उनखे अजुर ॾेई थो छॾे। ऐं ॿी रिवायत में अचे थो त जेको पहिरो ॾींदे शहीद थी वियो या मरी वियो त अल्लाह तबारक व तआला क़यामत ताईं उनजा अमालनामा लिखंदो रहंदो ऐं क़यामत जे ॾिहाड़े जेका होलनाकी हूंदी अल्लाह तबारक व तआला उन मुराबित खे महफ़ूज़ रखंदो। ही थी वियो ज़ाहिर। ऐं हिकिड़ो थींदो आहे बातिनी, उहो ही आहे त इंसान तरह तरह जा विसविसा ईंदा आहिनि, शैतान विसविसा विझंदो आहे, इंसान उन्हनि विसविसनि खे दूर करण जे लाइ नेक अमाल कंदो त इहो बि ईअं सम्झो त मुराबित आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन खे त छा मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि न ॿुधायां? सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जवाबु ॾिनो, साईं हा ॿुधायो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो जंहिंसां इंसान जा दर्जात बुलंद थियनि था ऐं उन्हनि सां गॾोगॾु उन्हनि जूं जेके सयात यानी जेके बुरायूं आहिनि उहे मिटिजी वञनि थियूं। सहाबा इकराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन पुछा कई, साईं ॿुधायो असांखे। साईं जन फरमायो त जेको शख़्स कामिल वुज़ू करे थो यानी बाक़ाइदगीअ सां शराइतनि सां बाक़ाइदगीअ सां वुज़ू करे थो, जेके बि ईअं सम्झो त अहकाम आहिनि वुज़ूअ जा सही तरीक़े सां वुज़ू करे थो ऐं उन खां पोइ उन जा क़दम जेका आहे सो मस्जिद जे तरफ़ वधनि था ऐं हू जेको आहे सो हिकु निमाज़ खां पोइ ॿी निमाज़ जो इंतज़ारु करे थो त साईं जन फरमायो त इहो बि ईअं सम्झो त मुराबित आहे। यानी जेको सरहद जे हिफ़ाज़त जे लाइ अल्लाह तबारक व तआला जे प्यारे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फज़ीलत ॿुधाई, जेको शख़्स इहे अमाल करे थो उहो ईअं सम्झो त ॼण उहो बि मुराबित आहे, यानी उहो बि ॼण सरहद जो पहिरो थो ॾे। इहो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन 3 दफ़ा फरमायो। ऐं उन खां पोइ अल्लाह तबारक व तआला फरमाए थो वत्तक़ुल्लाह, ऐं अल्लाह खां डिॼो। अल्लाह खां डिॼण मां मुराद हज़रत इमाम शाह वली अल्लाह रहमतुल्लाह अलैहि लिखनि था त जेको शख़्स अल्लाह जे हुदूदनि जी पासदारी करे थो, अल्लाह जे अहकामनि जी ईअं सम्झो त उनजी इताअत करे थो त ईअं सम्झो त उहो तक़वा इख़्तियार करे थो। ऐं तक़वा जी मुराद ही आहे त अल्लाह तबारक व तआला जे अहकामनि ते हलणु ऐं अल्लाह तबारक व तआला जी अहकामनि जी भञकड़ी न करणु, तक़वा जो इहो आम मफ़हूम आहे। उन खां पोइ अल्लाह तबारक व तआला इहे वसूं ॿुधाइण खां पोइ अल्लाह साईं नतीजो ॿुधाए थो त लअल्लकुम तुफ़्लिहून, त मन हमी छुटो, मन हमी कामयाब थियो। जेकॾहिं इहे तव्हां पाण में इहे जेके वसूं अपनायूं त अल्लाह साईं फरमाए थो ज़रूरु तव्हां कामयाबी तव्हांजा कदम चुमंदी ऐं ज़रूरु अल्लाह तबारक व तआला तव्हांखे कामयाब कंदो। दुआ आहे अल्लाह साईं खां, अल्लाह साईं तव्हां असांखे जेके अल्लाह साईं वसूं ॿुधायूं उहे समूरनि इंसाननि में अल्लाह तबारक व तआला उन्हनि में शामिल हाल फरमाए ऐं समूरनि इंसाननि खे अल्लाह साईं कामयाब फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग मुबीन।